अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नाम है एजाज़ अली है हमारे सिर यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। दोस्तों अज असी अवांखे ॾेखारींदासीं हिकु दोस्त आहे सूबन लगारी जैं सोलरन वाली चक्की हणी आहे। सोलरन ते चक्की हले पई उनजी ऐं उन चक्की हणी आहे जेको आहे त सॼो उनजो सिस्टम सोलरन ते हले थो। अवां शायद ताॻी में न ॾिठी हूंदी सोलरन ते चक्की हलंदी त कीअं हलंदी आहे सोलरन ते चक्की। अचो त अॼु अवांखे ॾेखारियूं त कीअं सोलरन ते चक्की हले थी। जेको आहे मुकमिल जो सोलर सिस्टम आहे उन तेल पीअण वारो घाणो बि लॻायो आहे जेको ऑयल कढे थो। घाणो लॻल आहे, ॿ टे चक्कियूं लॻल आहिनि उन जूं ऐं मुकमिल सोलर सिस्टम ते सॼो सिस्टम उन जो हले थो। ऐं हालांकि सोलर जेका आहिनि उहे बिजली बि कढनि पिया, बिजली ते वरी उहे मोटर हलनि पिया। तव्हां उन्हनि मां बिजली वठी करे तव्हां पंहिंजो ॿियो बि जेको बिजली वारो जेको बि सिस्टम आहे मुकमिल तव्हां हलाए सघो था। अचो त अव्हांखे पहिरियां सोलर ॾेखारियूं, उन खां पोइ हलूं था चक्की जी तरफ़। त जिथे चक्की लॻल आहे पोइ अव्हांखे चक्की ॾेखारींदासीं ऐं पहिरें अव्हां सोलर ॾिसी वठो, पोइ हलूं था चक्की जी तरफ़ त उन्हनि कीअं सेटिंग कई आहे ऐं कीअं हलाइनि था। ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं तव्हां कीअं चक्की हई ऐं कहिड़ा कहिड़ा सिस्टम हलाइनि। जीअं त नाज़रीन हाणे असीं पहुता आहियूं साईं वारनि जी चक्की ते। हाणे अव्हांखे पहिरें चक्की ॾेखारे वठूं, पोइ जेको आहे हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको हिते अटो पीए थो मज़दूर बीठल आहे उन सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं चक्की मालिक सां बि ॻाल्हाईंदासीं। अचो त पहिरियों अव्हांखे चक्की ॾेखारे वठूं, चक्की इंतज़ारु करे।
ॿियो हाल चकी कलाक में घणा मण कढे वेंदी आहे? इहे सारियूं घणियूं छॾे वेंदी आहे कलाक में? तक़रीबन 1000 मण कलाक में 25 मण कढी वञूं था। ताज कंपनी छाड़ी मशीन असां वटि उखरी। चांवर बेमज़ार बिल्कुलु सही साफ़ा साफ़ सुथरा आहिनि। चांवर सफ़ा साफ़ आहिनि, भूसो वग़ैरह न आहे? न आहे, भूसो वग़ैरह न हूंदो आहे। मण ते 28 किलो 32 किलो कढूं था। जे 60 वारियूं सारियूं हूंदियूं आहिनि। जे आहे मशीन वारो पोइ उन में छा आहे 25 किलो 21 किलो निकिरंदा। कोई इन्हनि जी मार हूंदी आहे। इन में न जॾहिं असां कारीगरनि जी न हूंदी आहे। साफ़ सुथरे सुठा चांवर हुजनि, बासमती सुपर। इन सारियुनि जा क़िस्म आहिनि। हिकिड़ी दुबर थींदी आहे, हिकिड़ी सठड़ी थींदी आहे। सठड़ी मां 20 किलो निकिरंदो आहे मण मां। उस्ताद जॾहिं चकी सोलरनि ते आहे मुकमल सिस्टम त अवां ही हलायूं पिया डिगले ते, इन जी छा वजह आहे? डिगले ते छो हलायूं? इन जे करे सिज थोरो घटि आहे। 2 पटनि जो लोड आहे। मां वटि शीशा आहिनि तक़रीबन 54। 80 सोलर हुजे हा, उन जे करे जेको आहे त ॿई पटा हलनि हा। कम बि थोरी छेक आहे, उन जे करे ग्राहकनि खे गुंजाइश नथा ॾियूं। मिंट करे वठूं था। छाड़ी साॻियो हिसाब मिड़ई साॻियो ई आहे। ॿुधेव हाणे जेको आहे डेक्टिको हले थो, रेट साॻियो ई आहे। न तव्हांखे केतिरो फ़र्क़ु महसूसु थींदो आहे मोटर या डिगले ते? सोलर जो जेको आहे हिकु चकर ख़र्च थी वञे थो, उहो जेको आहे त ख़र्चो न आहे। सिर्फ़ु मज़दूरी मिलंदी आहे। हिन में डीज़ल जो अधु ख़र्चो हूंदो आहे। अधु डीज़ल वठूं था, 100 रुपयो मण जो वठूं था। भूसो बि मालिक खयूं ईंदा आहिनि। अगरि जे भूसो असांखे ॾियनि पोइ फ्री में कमु करे न, भूसो असां रखंदा आहियूं ऐं जेको चांवर मालिक खणी वेंदा आहिनि। उन जे करे ग्राहकनि खे जेको आहे न तकलीफ़ न थिए। जेको अचे थो 5 मिंट वेहे थो, पंहिंजूं सारियूं छड़ायूं खयूं वेंदो आहे चांवर। ॿुधो माण्हू घणी देरि में कढी वेंदी आहे? माण्हू तक़रीबन वधि में वधि 5 मिंट 6 मिंट लॻे थी। असां वटि मशीन तमामु सुठी आहे, नई घुराई आहे, लाहौर जी आहे, ताज जमाल कंपनी आहे। छाड़ी जेकी आहे उखरी, उन जे करे जेको थोरी तलाक़ी ते आम जेको आहे चाइना वारियूं निकिरी पियूं। रेस मशीन आहे, अवंड या सारियूं मिक्स करे वेंदी आहे। उन जे करे असां बेमज़ार मशीन। नाज़रीन हाणे अचो त इन खां चकी वारे खां पुछूं जेको अटो कढे रहियो आहे। हाणे इन खां पुछूं त इन जो छा चवाड़ा ऐं कलाक में केतिरो अटो कढे वेंदी आहे, केतिरा दाणा कढे वेंदी आहे कलाक में? साईं हाणे असांखे इहो ॿुधायो त कलाक में चकी घणो निकाल करे वेंदी आहे दाणा? कलाक में साईं 4 मण 5 मण कढे वेंदी आहे। 4-5 मण कलाक में कढंदी आहे। ऐं सियारे ऊन्हारे में छा फ़र्क़ु कंदी आहे? जेकॾहिं सियारो हुजे, हाणे तव्हां ॾिसंदा हूंदा सियारो आहे, सिज बि देरि निकिरंदो आहे। ऐं इन खां अलावा ऊन्हारे में जेको आहे सिज ज़्यादा हूंदो आहे, उनजी तपश ज़्यादा हूंदी आहे। पोइ इन में सियारे ऊन्हारे में छा फ़र्क़ु कंदी आहे चकी? सियारे ऊन्हारे में साईं मण ॾाढी जो फ़र्क़ु कंदी आहे। 3.5 मण कढंदी आहे कलाक में सियारे जो, ऐं ऊन्हारे जो 4-5 मण कढी वेंदी आहे। जी नाज़रीन हाणे असां सां गॾु आहे चकी जो मालिक मुर्सिन लगारी, जंहिंसां हाणे सुवाल जवाब कंदासीं। उन्हनि खां पुछंदासीं त तव्हां माशाल्लाह तव्हांजो बहितरीनु कमु हली रहियो आहे। तव्हां चकी लॻाई आहे सोलरनि ते, सोलरनि जो छा फ़ाइदो आहे? ऐं इंजन बि गॾु लॻियल आहे, उन जो छा फ़ाइदो आहे? ऐं स्पेलर वग़ैरह बि लॻो पियो आहे, तमामु काफ़ी उन्हनि ख़र्चो बि कयो आहे। हाणे उन खां पुछूं था त तव्हां छा जेको आहे तव्हांखे चकी एवरेज ॾेई रही आहे ऐं छा तव्हांखे फ़ाइदो थियो आहे सोलरनि ते चकी लॻाइण में? जी साईं असांखे इहो ॿुधायो त अव्हां जेको सोलरनि ते चकी लॻाई आहे, सोलरनि में छा फ़ाइदो आहे? ऐं इंजन बि अव्हांजो लॻो पियो आहे, असां ॾिठो आहे त इंजन में छा फ़ाइदो आहे? अव्हां माशाल्लाह एतिरो ख़र्च बि कयो आहे, थोरो असांखे इहो जेको आहे त सोलरनि में इहो फ़ाइदो आहे। डीज़ल ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि था, उन्हनि जा रेट वधी वेंदा आहे, डीज़ल जो रेट वधी वेंदो आहे। तंहिंजे करे असां सोलर लॻाया आहिनि। सोलरनि में काफ़ी फ़ाइदो आहे। ॿियनि दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदासीं त उहे बि बहितरीनु इहो आहे त इंजन खपाए सोलर वठी अचनि, उन में फ़ाइदो आहे। सोलर हलनि था गर्मियुनि में त सोलर वधीक कमु कंदा आहिनि, 2 लोड पटा बि छिके वेंदा आहिनि। जेको सर्दियूं आहिनि, सर्दियुनि जे करे सोलर कुझु घटि कमु करे रहिया आहिनि। इन जे करे असां डिगलो रखियो आहे, उहो डिगलो हलाईंदा आहियूं। हिकिड़ी मशीन ते सोलर हलंदा आहिनि त ॿी वरी डिगले ते हलाईंदा आहियूं। जी ऐं मतिलबु त चकी जेका आहे छाड़ी जेका आहे उहा कलाक में केतिरा मण कढे थी? ऐं उहा जेको आहे दाणे पीअण वारी आहे, अटे पीअण वारी, उहा घणा कढे थी? उन मां अटे वारी जेकी मशीन आहे उहा असांजी कलाक में 5 मण कढे थी, 6 मण बि कढे थी। गर्मियुनि जे हिसाब में 6 मण 7 मण कढे थी कलाक में। ऐं जीअं हाणे जीअं मौसम आहे, सर्दी जी मौसम आहे, हिन में 4 मण खां 5 मण ताईं कढे थी कलाक में। ऐं जेकी सारनि वारी मशीन आहे उहा तक़रीबन कलाक में 25-30 मण कढे थी। जी अच्छा, अव्हांजा हिते घणा मज़दूर कमु करे रहिया आहिनि चकी ते? हिते असांजा 4 मज़दूर कमु करे रहिया आहिनि। सही ऐं जेका सोलर मां लॻाया आहिनि इहे तक़रीबन केतिरे अरसे ताईं हली सघनि था ऐं केतिरे मुद खां पोइ वरी इहे चेंज कंदा?
इहो अंदाज़ो मां नथो लॻाए सघां त केतिरे ताईं हलंदा। असां फ़िलहाल हलाया आहिनि, जेको असांखे 2 साल गुज़री विया आहिनि, असांजा बिल्कुलु बहितरीनु हली रहिया आहिनि, हुननि में का गुंजाइश नाहे आई। हिकिड़ा दोस्त चवनि था त इहे सोलर जेके आहिनि टिड़की वेंदा आहिनि, धुप जे करे करंट घटि करे वेंदा आहिनि। असांजा फ़िलहाल को अहिड़ो मसइलो नाहे थियो जो सोलर कमु करणु छॾे विया हुजनि या कुझु कोई मसइलो अहिड़ो प्रॉब्लम फ़िलहाल त नाहे थियो। अॻिते अलाह खे पारां था इंशाअल्लाह अहिड़ो मसइलो ई कोन थींदो। हा ओ जेके ग्राहक जिन खे जल्दी हूंदी आहे असांखे हाणे जो हाणे दाणा पी ॾियो, त पोइ तव्हां छा सम्झंदा हो त जेको मोटर आहे DC मोटर सोलर वारो मोटर जेको आहे उहो उन जे डिगले जेतिरो ई कमु कंदो आहे या डिगले खां थोरी उन जी स्पीड घटि आहे? उहो जेको मोटर लॻियल आहे असां वटि उहो DC नाहे, AC या 3 फेस वारो। उनखे बिल्कुलु मोटर खां डिगले खां बि वधीक एवरेज ॾींदो आहे मोटर। अच्छा अच्छा। हा हा, उहो डिगले खां वधीक लोड पटाईंदो आहे मोटर। जेको डिगलो आहे उहो मोटर खां बि घटि आहे अञा। सही सही। हा जी नाज़रीन, इहो हुई असांजी अॼोकी वीडियो। उमेद त वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। मिलंदासीं हिकु नई वीडियो में, तेसिताईं इजाज़त लिखे ॾींदा। इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।